तोखे ज़िंदा रखण मुंहिंजी मजबूरी आहे, छो जो तूं मुंहिंजे लाइ 5 लखनि जो चेक आई 5 लखनि जो। मां तोते लानत थी कयां, तो मुंहिंजे एतबार जो खून कयो आहे। ॾिस मोना डार्लिंग, इहो पिटको करण सां कुझु बि कोन वरंदई। मुंहिंजी सलाह इहा अथई त तूं सब्र खां कमु वठि, छो जो सब्र जो फल हमेशह मिठो हूंदो अथई, मिठो। ज़ालिम, मूंसां ज़ुल्म करे ऐं तूं मूंखे सब्र जी सलाह थो ॾे। तो मुंहिंजे भाउ खे गोली हई, अलाए हू बचो हूंदो अलाए न। मोना डार्लिंग, हाणे मां तोसां सिधी ॻाल्हि थो कयां। मां हिकु अहिड़ी गैंग जो माण्हू आहियां जेके छोकिरियूं अगवा करे दुबई खपाईंदा आहिनि, ऐं मां तोखे बि दुबई मोकिलींदसि। हाणे तुंहिंजी भलाई इन में आहे त तूं इन्हनि छोकिरियुनि में शामिल थी वञ। तोखे अलाह साईं कॾहिं बि माफ़ न कंदो, तोखे मां बददुआ थी ॾियां। तुंहिंजो हशर इंतिहाई ख़राब थींदो, तूं ज़लील ऐं ख्वार थींदे। ख़ुदा तोखे माफ़ न कंदो, ज़लील कंदो। ओ चरी, जेतिरा लुड़क वाईंदीअ पाण खे बीमार कंदीअ, ऐं पाण खे बीमार कंदीअ त मुंहिंजो नुक़सानु थींदो। तोखे शायदि ख़बर न आहे त जबल ख़ान बीमार छोकिरियुनि खे रिजेक्ट कंदो आहे। लानत आहे तोते बि, तुंहिंजे जबल ख़ान ते बि। धोखेबाज़ इंसान, अलाह साईं तोखे कॾहिं बि सिधी राह न ॾसींदो। प्यारी मोना डार्लिंग, दुनिया पैसे जी अथई, पैसे जी। चवंदा आहिनि न ईसो न मूसो, वॾो पीर आहे पैसो। तूं बि ॿाहिरि वेंदीअ, उते नोट कमाईंदीअ, नोट ऐं अयाशी, उहा वरी अलॻि सां। तुंहिंजो अशर कुते जहिड़ो थींदो ऐं तूं कुते जी मौत मरंदे। मां चाहियां त तोखे हिते दफ़न करे छॾियां, पर मां ईअं हरगिज़ न कंदसि, छो त मां पैसे जो पुटु आहियां, पैसे जो। छो त बीमार छोकिरी जे करे आसिम असांखे ख़ूबसूरत छोकिरी मोकिले थो। जीअं ई तव्हां ॿाहिरि निकिरंदो तव्हांखे पैसा मिली वेंदा। ऐं हा, इन SHO मुर्तज़ा ते हमिलो बि करिणो आहे। तव्हांखे अञा बि मां वधीक हथियार ॾींदसि। ऐं वञी पुलिस वारनि खे दुफ़ करे अचो। पोयां माण्हुनि खे पारत बि कई अथव या न? ईअं न थिए असां उते फासी पऊं। मतिलबु त साथी थाणे अंदरि ईंदा न? उहो बि तव्हांजो बंदोबस्तु थी वेंदो। जीअं पुलिस वारनि जे मथां फायर कंदो तव्हांखे गाॾी खणण जे लाइ पहुची वेंदी। परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे। जेकर असां थाणे में अंदरि फासी पऊं पोइ तव्हांजी आयल गाॾी मां मदद मिलंदी? पुलिस वटि फासण खां पोइ तव्हां ख़ुदकुशी करे छॾिजो। जे गाॾी थोरी देरि बि रुकी न, असांजा वॾा राज़ खुली वेंदा। हा तव्हां को बि फ़िक्र न कयो, असां थाणे खे ई क़ब्रस्तान बणाए मोटंदासीं। ठीकु आहे, तव्हांजे हुकुम जी तामील थींदी। सिपाही, मां सोचींदो आहियां त जेके माण्हू पराई नियाणियुनि खे ॾिसी रांदीको सम्झंदा आहिनि, छा उन्हनि खे पंहिंजूं माऊं भेणूं न आहिनि? इंसान खे पराई नियाणियुनि खे ॾिसी तंग करण महिल उन्हनि खां उहा ॻाल्हि छो विसरी वेंदी आहे? उन्हनि जे बि घर में नौजवान नियाणियूं आहिनि। इहो ई त मां चवां थो न, जेकॾहिं असां ॿियनि जी इज़तनि में अखि विझंदासीं त ॿियो को असांजे इज़तनि में अखि विझंदो। हा जुमन साहिब चवंदा आहिनि त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। जेको बुरो कंदो उन सां बुरो थींदो। जेकॾहिं मां ॿियनि सां चङाई कंदुसि त रब पाक मूंसां चङाई कंदो। बिल्कुलु, तव्हां सही था चओ। सर, असां लाश पोस्टमार्टम लाइ मोकिले छॾियो आहे। साहब, मूंसां वॾो कहर थी वियो। मुंहिंजो नौजवान पुटु मारिजी वियो ऐं मुंहिंजी नौजवान धीउ बि गुम थी वई आहे।
मिस शुमाइला तव्हां अंदरि रूम्स चेक कयो मतां को सबूत या फिगर प्रिंट्स मिली वञनि। ओके सर। साबिर साहब सब्र कयो। साहब मां कपिड़े जो कारोबार कंदो आहियां, केॾी महिल हिते त केॾी महिल कराची हूंदो आहियां। मुंहिंजा पंध अॻो रस्तनि में पूरा थी वेंदा आहिनि। हफ़्तो अॻु मां कराची वियल साहब जीअं जे मोटियमि त मां पंहिंजे नौजवान पुट जो लाश घर में ॾिठुमि। लाश बिल्कुलु तव्हांजी मदद थींदी। तव्हां सबिर खां कमु वठो, हिमत न हारियो। ऐं को अहिड़ो माण्हू जंहिंजा तव्हांजी धीउ सां गहरा तालुक़ हुजनि। हा साहब, मुंहिंजी धीउ हिकु दोस्त बाबति मूंसां ॻाल्हि कई हुई। हुन ईअं चयो हो त बाबा हू तव्हां सां मिलणु थो चाहे। मां हुन सां मिलण लाइ हेॾां अचां पियो त रस्ते ते मुंहिंजी गाॾी ख़राबु थी वई साहब, ख़राबु थी वई। मूंखे सिर्फ़ु हिकु राति जी देरि थी वई साहब। घर वापसि आयुसि त ही कहर लॻो पियो हो। ऐं साहब मुंहिंजी नौजवान धीअ बि गुम आहे। उनजो को ॾस पतो न आहे हिन महिल ताईं। अलाए काॾे वई, अलाए केॾांहुं वई। या अल्लाह, आख़िरी सभु कुझु मुंहिंजे नसीब में मुंहिंजो मौला छो लिखियलु हुयो। मुना धीअ, मां तोखे किथे ॻोल्हियां, किथे ॻोल्हियां। खुदारा मुंहिंजी मदद कयो ऐं मुंहिंजी धीअ ॻोल्हे ॾियो। महिरबानी कयो, महिरबानी कयो। इहा हथ थो ॿधा तव्हां। भला साबिर साहब, तव्हांजी धीउ जो नालो छा हुयो? मुंहिंजी धीअ जो मोना नालो हुयो साहब, मोना। कुझु वक़्त खां हिकु छोकिरे सां हू ॻाल्हाईंदी हुई। उन छोकिरे जूं उन वटि तस्वीरूं मोकिलियूं हुयूं। ऐं ॿी ॻाल्हि त उन मूंखे उन छोकिरे सां ॻाल्हाए पियो साहब, ॻाल्हाए पियो। तव्हां उन जूं तस्वीरूं ॾेखारे सघो था? हा साहब, मूं वटि तस्वीरूं मोबाइल में आहिनि साहब। ओहो, ही आहे इहो छोकिरो। ही तस्वीरूं असांजे व्हाट्सएप नंबर ते तव्हां सेंड कयो। असां अॼु ई इन जी जांच शुरू कंदासीं। साहब हुन जूं तस्वीरूं तव्हां ॾे हाणे मोकिलियां थो, पर जांच में देरि थियणु न घुरिजे साहब, देरि थियणु न घुरिजे। तव्हां फिक्र न कयो, इन मामले में का बि कोताही न थींदी। हा मिस शुमाइला, ॾियो ख़बर, को सबूत या फिगर प्रिंट्स मिली? सर अंदरि असां ॾिसी आया आहियूं, असांखे अहिड़ी का बि शइ नाहे मिली जंहिंसां कातिल जा फिंगर प्रिंट्स या ॿिया के सबूत मिली सघनि। सर वरी बि असांखे सही नमूने सां जांच करणी पवंदी। साबिर साहब, तव्हांखे थाणे ते अचिणो पवंदो, छो जो कुझु कानून जूं पेचीदगियूं हूंदियूं आहिनि जेके असांखे पूरियूं करणियूं हूंदियूं आहिनि। असां अॼु ई जांच शुरू कयूं था। तव्हां बेफ़िक्र थियो, परेशान न थियो। असांखे कंहिं ज़रूरी कम सां वञिणो आहे। वापसी ते असां छोकिरी पाण सां गॾु वठी वेंदासीं। अच्छा, अहिड़ो कहिड़ो ज़रूरी कमु आहे? जंहिंखे तूं कामयाबी थो चवे, उहा ज़िलत आहे, ज़िलत। इन कामयाबी जे पुठियां हिकु बदसूरत नाकामी बि लिखियलु आहे। सुठो इन में अथई त मूंसां अहिड़ी बकवास न कंदो कर।
रक़म त पूरी आहे न? रक़म उहा ई आहे जेकी तव्हां चई, बाक़ी को बि घटि थिए असां ज़िम्मेवार आहियूं। आसिम, असांखे कंहिं ज़रूरी कम सां वञिणो आहे। वापसी ते असां छोकिरी पाण सां गॾु वठी वेंदासीं। अच्छा, अहिड़ो कहिड़ो ज़रूरी कमु आहे? मूंखे बि ख़बर हुजणु खपे या न? आसिम, असां तोखां लिकाइण छो चाहींदासीं? तूं बि त असांजी गैंग जो हिसो आहीं। हिनखे ॿुधा त असां कहिड़े कम सां वञूं था। पर वॾो नाराज़ न थी पए। हू असांखे कुझु कोन चवंदो। आसिम को ॿियो थोरी आहे। आसिम असांजो पंहिंजो माण्हू आहे। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे न, तव्हां भली वञो। ज़रूरी न आहे त हर ॻाल्हि मुंहिंजे इल्म में हुजे। असां जंहिं कम सां वञी रहिया आहियूं उहो कमु अहम आहे। असीं जंहिं कम जे लाइ वञूं था उहो कमु एस जो मुर्तज़ा ऐं हुनजी टीम खे ख़तमु करणु आहे। इन मगरूर SHO खे अहिड़ी त सज़ा ॾेई मोटी अचिजो जो हुन जा लिंग ॾकी वञनि। तुंहिंजी सोच खां बि सवायो हशर थींदुसि, छो त असां अहिड़ो प्लान ठाहियूं था जंहिं तहत पुलिस खे पाण संभालण जो मौक़ो ई कोन मिलंदो। वेरी गुड। बाबा ॾाढो परेशान हूंदो। हेतिरा ॾींहं थिया आहिनि ऐं बाबा सां राब्तो बि न आहे थियो। अदा जो त अलाए छा शर थियो हूंदो। या अल्लाह, तूं मुंहिंजे भाउ ॾे ख़ैरु कजांइ। बाबा अलाए कराची ॾांहुं मोटियो हूंदो अलाए न, हू त मूंखां सवाइ नाश्तो बि न कंदो आहे। हेतिरा ॾींहं मूंखां परे रही बाबा जो अलाए छा हाल हूंदो। या अल्लाह, तूं मूं न्याणी ते रहम अता फरमाए। मूंखे हिन ज़ालिम जी क़ैद खां आज़ादु कराए। पुट, तूं अञा ताईं जागी पई? केरु अथई फ़ोन ते बाबा? न बाबा, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। मां त पंहिंजी यूनिवर्सिटी जी सहेलियुनि सां पई ॻाल्हायां। हर छोकिरी ईअं ई चवंदी आहे त मां पंहिंजी साहेड़ी सां बि ॻाल्हायां। दुनिया वॾी धोखेबाज़ अथई पुट। जेतिरो थी सघई ख़्यालु कजांइ। तुंहिंजे अमड़ जी वफ़ात खां पोइ मूं तोखे वॾे प्यार सां पालियो आहे पुट। तोखे को बि छोकिरो पसंदि अचे मूंखे ज़रूरु ॿुधाइजांइ। हुनजो घर घाट, चाल चलत ऐं हुनजो ख़ानदान ॾिसी वाइसी तुंहिंजी शादी पोइ कराईंदासीं पुट। न बाबा, तव्हां बेफ़िक्र थियो ऐं मूं ते यकीन कयो। बाबा, जेकॾहिं कोई बि छोकिरो मूंखे पसंदि आयो त उनखे मां तव्हां सां ज़रूरु मिलाईंदसि ऐं जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾींदो तॾहिं ई मां शादी कंदसि। तूं ईअं न सम्झ त को मां तो ते शक थो कयां। पीउ हुजण जे नाते नसीहत करणु मुंहिंजो हक़ आहे पुट। मां कॾहिं बि कोन चाहींदसि त मां कॾहिं तोखे कंहिं आड़ा में उछलियां। न बाबा, तव्हां बेफ़िक्र थियो, अहिड़ी नौबत कॾहिं बि न ईंदी। अलाह करे शल ईअं ई थिए पुट। हाणे इलाही राति थी वई आहे, तूं वञी आराम कर। ठीकु आहे बाबा। पुट मुना, ओ पुट मुना, जल्दी अच पुट, जल्दी अच पुट, जल्दी अच, देर पई थिए पुट। अची वियसि बाबा, अची वियसि। ही वठो तव्हांजो बैग। सामान त समूरो रखियो अथई न। मां तव्हांखे हरगिज़ छॾे न वञा हा, पर कपिड़े जो कारोबार ई अहिड़ो आहे जेको मजबूरी ख़ातिर मूंखे वञिणो थो पए। ही कारोबार असांजे वॾनि जो आहे पुट। हिन कारोबार खे मूंखे ई अॻिते वधाइणो आहे। हा बाबा, असांखे बि तव्हांजी ॾाढी यादि ईंदी। अंकल फयाज़ बि दुबई हलियो वियो। असांजो ख़्यालु रखण वारो कोई बि न आहे।
मूं तोखे चयो हो त मूंखे ॾींहं जो जाॻाइजांइ, पर ॾिस पुट साॻी शाम थी वई न। बाबा मां अलार्म रखियो हुयो पर अलाए छो मूंखे ख़बर ई न पई। मंझंदि जो यूनिवर्सिटी मां थकिजी आई हुयसि ऐं वरी निंड अची वई त ख़बर ई न पई। बाबा मुंहिंजी त दुआ आहे त तव्हां कामयाबु हुजो। घर जी पार त अथई ऐं भेण मुना जी पार त अथई। मां हफ़्ते जे अंदरि में मोटी ईंदसि पुट। हाँ बाबा, असांखे तव्हांजो इंतज़ारु रहंदो। जल्दी अचण जी कजो। ताला ख़ैर कंदो, घर जो ख़्यालु कजो। ठीकु आहे बाबा। ठीकु आहे। तू नथी पी त भला मां ई पी थो छॾियां। आसिम तोखे ख़ुदा कॾहिं बि माफ़ न कंदो। अलाह सही माफ़ करे न करे, तू त माफ़ कंदीअ न, छो त तू मूंसां मोहबत कंदी आहीं न। मूं जेतिरो तोसां प्यार कयो हो न, हाणे मां उन खां वधीक तोखां नफ़रत थी कयां। ओ तू मूंसां नफ़रत थी करी, मां त डिॼी वियसि। मूंसां एतिरी नफ़रत न कजां किथे मुंहिंजो हाउ न फाटी पवे। तो जेतिरी बि न्याणियुनि जी ज़िंदगी तबाह कई आहे न, उन्हनि जूं आहूं तोखे अंत थी लॻंदियूं। तुंहिंजो अंत तमामु बुरो थींदो, बुरो। तुंहिंजूं सभु गदारियूं तुंहिंजी गीचे में फाही थी पवंदियूं। ख़ुदा तोखे फटकण जी बि मोहलत न ॾींदो। ख़ैर हाणे थोरो टाइम बचियो अथई, जेको चवणो अथई चव। मां तोखे हिकु सुठी सलाह ॾियां, मुंहिंजी सलाह वठंदीअ त कामयाबु थींदीअ, कामयाबु। जंहिंखे तूं कामयाबी तो चवें उहा ज़िलत आहे, ज़िलत। इन कामयाबी जे पुठियां हिकु बदसूरत नाकामी बि लिखियलु आहे। सुठो इन में अथई त मूंसां अहिड़ी बकवास न कंदो कर ऐं पंहिंजो इहो मकरू चहिरो मुंहिंजे अॻियां न खणी ईंदो कर। हाय हाय, थोरी देरि में जबल खान जा माण्हू हिते ईंदा ऐं तोखे कार जी डिगी में विझी हितां खणी वेंदा, छो जो तूं उन्हनि 50 छोकिरनि में शामिल आहीं जेके ॿिए ॾींहुं दुबई मोकिलियूं वेंदियूं। उन्हनि में तूं बि हूंदी हैं। तंहिं करे तोखे चवां थो त पंहिंजी बेवसी ते मातम बदिरां पंहिंजे रोशन मुस्तक़बिल ॾांहुं कदम वधाए। मां तोखां नफ़रत थी कयां तोखां। लानत आहे अहिड़ी ज़िंदगी ते जेके तूं रोशन मुस्तक़बिल पियो सम्झी। माना त तूं मुंहिंजी ॻाल्हि न सम्झंदी। ठीकु आहे मोना डार्लिंग, मां हलां। हथियार असांजे हवाले कयो। का बि चालाकी न कजो, न त खोपड़ी उॾाए छॾींदीमांव। हिकु पखी तयारु आहे, जल्दीअ सां तरफ़ निकिरी ईंदा, पोइ हितां अहिड़ी उॾार भरींदासीं जो जिथे पुलिस जो पाछो बि न पवंदो। तव्हांखे मुंहिंजे तरफ़ां फ्री हैंड आहे। तव्हांखे जीअं करिणो आहे तीअं कयो, पर इन्हनि ॾुआरियुनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करियो। खबरदार! हथियार असांजे हवाले कयो। का बि चालाकी न कजो, न त खोपड़ी उॾाए छॾींदीमांव। अड़े ॿुधायो त तव्हां छा सम्झो?
तव्हां ॿ ॼणा अची थाणे ते थरथलो मचाईंदो ऐं असांखे मारे वॾे शान ऐं मान सां हलिया वेंदो। सर इन्हनि सम्झो ई ग़लति आहे त सभु पुलिस वारा निंड जूं गोरियूं खाई ॾींहुं ॾिठे जो सुकून सां सुता पिया हूंदा। हिननि कानून खे पंहिंजे पीउ जी जागीर सम्झी न ते नचाइण जो नाकाम फार्मूलो ठाहियो आहे। बसि पंहिंजी बेवकूफ़ी जे तहत पिया था गुनाह कनि। सर हिननि खे अॼु असां ॿुधाईंदासीं त सिंध पुलिस छा आहे। तव्हां छा था सम्झो असांखे ड्रिजारे असांखां राज़ वठंदो या तव्हांजी भुल आहे सूबेदार भुल। जिते तव्हां वेश्युनि जूं सोचूं ख़तमु थींदियूं आहिनि उतां असां पुलिस वारनि जूं सोचूं शुरू थींदियूं आहिनि। असां ते तव्हां दहमान नथा करे सघो। असांजे मथां वॾनि माण्हुनि जो हथु आहे, वॾनि माण्हुनि जो। इहा तव्हांखे भुल आहे जो असां धड़का आहियूं। पोइ इन में अथव त असांखे आज़ादु कयो, कुझु न वरंदो। ख़ामोश, बकवास पंहिंजी बंदि कर। पुलिस खे तो धमकियूं नी वठी हलो हिन ॿिनी कमीननि खे अंदरि। हलो अॻे अचो, अॻे अचो। असांजा माण्हू पुलिस जे वर चढ़ी विया आहिनि। उन खां अॻु जो हुननि जो बंदि थियल वात खुले। असांखे बिना देर हितां निकिरणु घुरिजे। मूं आसिम सां बि ॻाल्हायो आहे। हुन वटि बि हिकु पखी तयारु आहे। जल्दी असां तरफ़ निकिरी ईंदा। पोइ हितां अहिड़ियूं ॾार भरींदासीं जो जिथे पुलिस जो पाछो बि न पवंदो। पुलिस असांखे सोगो करण जे लाइ हुनजो वात कीअं बि करे घुराईंदी। पुलिस हुननि खां सभु सची कराईंदी। ख़ुर्शीद सही थो चए, असांखे वधीक देरि करणु न खपे। मां चवां थो आसम जो बि इंतज़ारु न कयूं ऐं पाण हितां जल्दी निकिरी हलूं। न न, असांजे लाइ आसिम अहिड़ो पखी थो आणे जंहिंजो मुल्ह करोड़नि में हूंदो, करोड़नि में। थोरो बाबा सब्र कयो, पोइ हितां तेज़ीअ सां निकिरंदासीं। ॿियो ख़बर? नामुमकिन। असांजो जे वात खुलियो न असां ज़िंदा रही न सघंदासीं। जेकॾहिं तव्हां ॿिनी वात न खोलियो न मां तव्हांखे ज़िंदा न छॾींदुसि। असां कुझु बि न ॿुधाईंदासीं। सम्झो त असांजूं ज़बानूं कटियल आहिनि। हे ईअं नमड़ा हिननि खे इलेक्ट्रिक सज़ा ॾियणु घुरिजे। थोरा झटका दिमाग़ खे आयनि न त ख़बर पइजी वेंदनि। सभु कुझु ॿुधाईंदा जेको कयो अथनि ऐं जेको कंदा। बचिया त मालिकनि जा, मुआत अलाह जा। जी साहब ईअं ई करिणो पवंदो। साहब खे ॿुधायूं था न त मुफ़्त में मरी वेंदासीं। साहब असां तव्हांखे ॿुधायूं था। मां थो चवां जल्दी जल्दी सभु कुझु ॿुधायो असांखे। ॿुधाईंदो साहब, ॿुधाईंदो। अस्सलाम वालेकुम सर। सर हिननि त सभु कुझु ॿुधाए छॾियो सर। सर असांखे असुल दुआरनि जा पेरा मिली विया आहिनि। मां ई मुंहिंजी टीम हींअर गेट ते निकिरंदासीं। जी गुलाम बाद साहब, जल्दी खां जल्दी उन्हनि छोकिरियुनि खे बाज़ियाब कराए वठो। सर जेके असां ॾुआरी पकड़िया हुआ उन्हनि वॾा राज़ ॿुधाया आहिनि। सर हीअ का हल्की फुल्की गैंग न आहे। हीअ वॾी इंटरनेशनल गैंग आहे जेका छोकिरियुनि खे दुबई एक्सपोर्ट कंदी आहे ऐं पोइ उते उन्हनि खां मुख़्तलिफ़ कम वरिता वेंदा आहिनि। मूंखे तमामु घणो प्रेशर आहे मथां खां ऐं आई जी साहब इन मसइले ते तमामु घणो परेशान आहे। सर आउं तव्हां खां हिकु इजाज़त घुरंदुसि। असांखे फ्री हैंड छॾियो त जीअं असां हिननि ज़ालिमनि जो ख़ात्मो आणे सघूं। असां हिननि बगड़नि खे सिंध धरतीअ तां धिके ॿाहिरि कढंदासीं जेके नियाणियुनि जो कारोबार था कनि। तव्हांखे मुंहिंजे तरफ़ां फ्री हैंड आहे। तव्हांखे जीअं करिणो आहे तीअं कयो, पर हिननि ॾुआरियुनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करियो। सर इंशाअल्लाह कामयाब थी मोटंदासीं। मूंखे मिस्टर अब्दुल जब्बार जे कालू पियो थी अचनि। हाणे मूंखे इजाज़त ॾियो। ठीकु आहे, तव्हांखे इजाज़त आहे, पर कामयाब थी पोइ मोटियो।
मोना तोखे घबराइण जी का बि ज़रूरत न आहे। अॼु मूंखे यकीन अची वियो त असांजी सिंध पुलिस में बहादुर ऑफिसर तव्हां जहिड़ा आहिनि, तॾहिं त हिन जहिड़ा वागू सोघा पिया थियनि। साहब, हिन मूंसां वॾो ज़ुल्म कयो आहे। घबराए न मोना, ही टके जा ऑफिसर मुंहिंजो छा बिगाड़ींदा? मुंहिंजे पोयां वॾनि माण्हुनि जो हथु आहे। मूं तो जहिड़ियूं ॻाल्हाए केतिरियूं छोकिरियूं गुम करे छॾियूं, ऐं तव्हां छोकिरियुनि जी इज़त सां खेॾण में मूंखे मज़ो ईंदो आहे। मां जेकॾहिं गिरफ़्तार थियसि न त 5 ॾींहंनि में आज़ादु थी वेंदसि, पोइ वरी केतिरनि छोकिरियुनि जी ज़िंदगी बर्बादु करे छॾींदसि। तूं हज़ारे न्याणियुनि जी इज़तुनि सां खेॾी चुको आहीं, हाणे असां तोखे ईअं करणु हरगिज़ न ॾींदासीं। साहब, मां त चवां थी इन वेशी खे तव्हां इते ई पूरो कयोसि। तो जहिड़े कमीणे जी मौत सां कंहिंखे बि फ़र्क़ु न पवंदो। सभई ईअं चवंदा त तूं मुक़ाबले में कुते जीअं मारिजी वएं। तव्हां हिन वैश्य खे मोबाइल में विहारियो। मां छोकिरियूं बाज़ियाब कराए अचां थो। जी जी सर, असां इन्ही खे वठी था वञूं, बाक़ी ॿिया सिपाही हुते मौजूदु अथव। हलो हेलो सर, सर मूं जवाबदार गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं हाणे मां छोकिरियूं बाज़ियाब कराइण वञा पियो। मां जीअं ई छोकिरियूं बाज़ियाब कराए अचां थो तव्हांखे अपडेट ॾियां थो। ओके सर, थैंक यू सर, थैंक यू। ओके। केतिरो रोकींदो हुअमि ऐं केतिरो झलींदो हुअमि त इन मोबाइल जे ज़हर खां बच पुट बच। नेठि मूंखे ऐं पाण खे आज़ाब में विधई न पुट, केतिरो झलियो मई। बाबा मूंखे माफ़ कयो, बाबा मूंखे माफ़ कयो, मूंखां वॾी ग़लती थी वई आहे। मूंखे हिन ॻाल्हि जो पछताओ सॼी ज़िंदगी रहंदो। कबीर जे मौत जो सदमो
मूंखां बर्दाश्त न थी सघियो आहे पुट। उन मासूम जो कहिड़ो ॾोह पुट जंहिंखे बेगुनाह क़त्ल कयो वियो, क़त्ल। मां कॾहिं बि अदा कबीर खे नथी विसारे सघां बाबा, नथी विसारे सघां। बाबा मूंखां अदा कबीर कॾहिं बि न विसरी सघंदो, कॾहिं बि न। दुनिया वारो पंहिंजे न्याणियुनि खे फोन जे ज़हर खां बचायो, बचायो। न त तव्हांजे न्याणी जो होशियार बि उहो थींदो जेको मुंहिंजे न्याणी जो होशियार थियो आहे। चाचा असां उन्हनि ज़ालिमनि खे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाए चुका आहियूं। तव्हां पुलिस ऑफिसरनि खे मां सुर्ख सलाम थो कयां जंहिं मुंहिंजी न्याणी जी इज़त बचाई आहे ऐं महफ़ूज़ मूं वटि पहुती आहे। न त मूं त आसरो लाहे छॾियो हो, लाहे छॾियो हो आसरो।